टन्नो मोहम्मद खान रिपोर्टर जब्बार बलोच जी। टन्नो मोहम्मद खान प्रेस क्लब मटियारी शहर जे रहवासन मसमात रूसा खान बुमरो पंहिंजे घर वारे महबूब अली थेबो सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए ॿुधायो त असां हैदराबाद कोर्ट में 2 मार्च ते प्यार जो प्रणो कयो आहे। जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट ख़ादिम हुसैन बुमरो, यारू बुमरो, दिलावर बुमरो, बिलावर बुमरो, चनेसर बुमरो, शेरोज़ अली बुमरो, मीर हसन बुमरो, कुर्बान बुमरो असांजी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। असांखे मुख़्तलिफ़ केस में फासण समेत जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन मज़कूरा माण्हुनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में महबूब अली थेबो ॿुधायो त असांजे कयल प्यार जे प्रणय खां पोइ मुंहिंजा माइट इख़्तियार अली थेबो, ग़ुलाम असगर थेबो, मुबदार अली थेबो अमान मथां क़ातिलाना हमिलो कयो, जंहिंमें असां मौज़ाना तौर पंहिंजूं जानियूं बचाई। मज़कूर सभिनी हमलावरनि मां असांखे जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे, जंहिं सबबु असां मुख़्तलिफ़ इलाक़नि में पनाह वठी रिहाइश इख़्तियार करे रहिया आहियूं। हिननि चयो त असां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणु चाहियूं था। असांखे गॾिजी जीअण जो हक़ ॾिनो वञे। हिननि DIG हैदराबाद, SSP हैदराबाद समेत आला इख़्तियारनि खां तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे।